आगाह कयां कि मुंहिंजो दड़ो मां ॻोठ गाजीदेरो में निगिरे सां मुबैना लाढाई जी कोशिश कई वई आहे ऐं रड़नि ते जवाबदार फ़रार थी वियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचनि पिया। निगिरे जे वारसनि वाक़िए ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। पुलिस ज़ियादती जे इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचनि पिया। मुंहिंजो दड़ो मां ॻोठ गाजीदेरो में निगिरे सां मुबैना लाढाई जी कोशिश थी आहे। रड़नि ते जवाबदार फ़रार थी वियो आहे। निगिरी जे वारसनि वाक़िए ख़िलाफ़ एहतजाज किया है। पुलिस ज़्यादती के इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार के गिरफ़्तार करे वरितो आहे। तफ़सील वठंदासीं मुंहिंजो दड़ो मां गुलाम मुस्तफ़ा जतियाल खां। गुलाम मुस्तफ़ा आगाह कजो, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल अव्हांखे ॿुधायूं त मुंहिंजो दड़ो भरिसां आहे ऐं ॻोठ आहे गाजीदेरे जो, जितो ही जेको वाक़ियो पेश थियो आहे। 8 सालनि जी जेका आहे मासूम निगिरी आहे। सनम सियाल जीअं जवाबदार आहे। अब्दुल रहीम सियाल जेका आहे त हुन ज़बरदस्ती जेका आहे त कमरे वठी करे ऐं ज़्यादती जी जेका हुन कोशिश कई, जीअं त रड़ियुनि ते जेके त ॿारड़ी जेके रड़ियुनि ते जेके न पंहिंजा घर भाती जेके आहिनि उहे जेके त कमरे में अंदरि दाख़िल थी विया। जीअं उते जवाबदार जेको आहे त उहो उतां मुक जो वॼ वठी फरार थी वियो। जॾहिं त हुनजी अमल जेका आहे तव्हां त चयो त बिजली जे बहाने सां जेको आहे त असां घुरायोसीं त असांजी बिजली जेका आहे त उहो असांखे गंढी ॾिनो, पाड़े फ्री हुयो ऐं असांजा जेके घर भाती जेके आहे उहे लाड़काने कंहिं कम सां वियल हुया। त असांजी जेका नंढड़ी जेका आहे मासूम जेका आहे सनम जेका आहे 8 सालनि जी, उनखे कमरे में वठी करे ऐं उनजी जेका आहे त ज़्यादती जी जेका कोशिशि करे पियो त असांजी जेका ॿारड़ी रड़ियूं कयूं त असां कमरे में अंदरि दाख़िल थियासीं। कमरे में दाख़िल थियण खां बाद में असां जवाबदार खे पकड़े मारकुट ॾिनीसीं, पर असां औरतूं हुयोसीं, उहो असांखां भॼी वियो ऐं फरार थी वियो। जीअं त जवाबदार जेको आहे त इल्ज़ाम हेठि जेको आहे त उहो एसएच जेको आहे त फतेहपुर जो असगर सोलंकी उनखे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे। ऐं जीअं त हुन वारसनि जेको आहे त अहिड़ो एहतजाज कयो आहे। जी ठीक है गुलाम मुस्तफ़ा, बड़ी मेहरबानी अवां जी तफ़सील खां।